घोट फकीर जे आस्थाने ते नौकरी घुरदई नौकरी मिलदई, गाड़ी घुरदई गाड़ी मिलदई, शादी घुरदई शादी मिलदई, कुकड़ घुरदई बेदो मिलदई। घोट फकीर जे आस्थाने ते सवाली घोट फकीर मां अची वयसि तव्हांजे आस्थाने हिकिड़ो अर्ज़ु खणी। ही साल गुज़री विया आहिनि, घोट फकीर जे आस्थाने ते को बि माई कोन आई आहे। मुंहिंजो चवण जो मतिलबु आहे बच्चा तव्हांजो खैर सां अचणु थियो। घोट फकीर मुंहिंजो जेकी मुड़ुस ऐं मुंहिंजा घर वारा सभु मूंसां हिड़नि था, को ठहण लाइ तयार ई नाहे। भाई इहा का बि वॾी ॻाल्हि नाहे। मच्छीअ जो खीर, हाथीअ जो बेदो, कुंवारी गॾा जो हींग ऐं भोरी में जो छेणो, ॿ वाङण ऐं सुम्हण खां पोइ खाए छॾां। घोट फकीर सच ॿुधा मूंसां केतिरो प्यार कंदा? भाई एतिरो त तोसां प्यार कंदा जेतिरो मख कुते सां कंदो आहे खदड़ा, मेले सां कंदो आहे ऐं नाबीन पंहिंजे लठ सां प्यार कंदो आहे, जोगी गुदली सां प्यार कंदो ऐं माई जेतिरो मेकअप सां प्यार कंदो आहे। फकीर तुंहिंजे नज़राने जा घणा पैसा थियनि था? मुंहिंजो चवण जो मतिलबु आहे मिठाई जा घणा थियनि था? भाई जेकिन तावीज़ आहिनि दुआनि जा पैसा वठंदा आहिनि, हो उन्हनि जी तावीज़नि दुआनि में असर घटिजी थी वेंदो आहे, शफ़ा घटि मिलंदो आहे। जेकी तुंहिंजी दिलि चए उहो मूंखे ॾेई छॾ, क़बूल आहे। घोट फकीर मुंहिंजे न दिलि जे गहरनि सां हे पंज वठ।